जी नाज़रीन, ताज़ो मौसमियात खाते पारां जेका बरसात जी अॻकथी कई उन हवाले सां मिरपुखा शहर समेत भरपासे जे इलाइक़नि में बरसात जो वसकारो शुरू आहे। जॾहिं त हिन वक़्तु मिरपुखा शहर तोड़े उनजे भरपासे वारा इलाइक़ा उनमें तमामु ज़ोरदार बरसात जो वसकारो शुरू आहे। साॻी तरह मिरपुखा शहर में हिन खां पहिरीं जेका बरसात पई उनमें शहर जा केतिरा ई इलाइक़ा हुआ जिन में बरसात जो पाणी न निकितो। म्यूनसिपल कमेटी जी इंतज़ामिया बरसात जो पाणी कढण में मसरूफ़ त हुई, मगर शहर जा जेके ॿाहिरिनि रोड खां अलावा जेके शहर जूं घटियूं या गलियूं उन्हनि में पाणी भरिजी वियो। मगर हिन वक़्तु मिरपुखा शहर में बरसात जो वसकारो शुरू हुआ, जंहिंजे नतीजे में मिरपुखा शहर जा केतिरा ई इलाइक़ा जंहिंमें चांदनी चौक रोड आहे, रहीम नगर आहे, स्टेशन रोड आहे, सब्जी मार्केट चौक आहे, उन ते हिन वक़्तु पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त म्यूनसिपल कमेटी जी इंतज़ामिया बि हले पई, उन बावजूदि हिन वक़्तु बरसात जो तमामु तेज़ी सां वसकारो शुरू थी वियो आहे। साॻी तरह हिन मौसमियात खाते पारां जेका अॻकथी कई वई उन हवाले सां नारा कैनाल बि बंदि थी वियो आहे ऐं शाखूं बंदि करे छॾियूं अथनि। एतिरे ताईं डायरेक्टर नारा कैनाल सां बि असांजो राब्तो थियो, उनजो चवणो हो त असां मथां खां नारा कैनाल बंदि करे छॾियो आहे। इन जो मेन कारण इहो आहे त मौसमियात खाते पारां जेका बरसात जी अॻकथी कई उन हवाले सां जेको आहे जीअं त माना गारा वग़ैरह न पवनि। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ताज़ो वज़ीर आला सिंध पारां मिरपुखास पहुची हिते जेको आहे ज़िले अमंदल चूंडियल निमांजन सां गॾिजाणी त कई। उन हवाले सां किथे बि LBD जेके सिम नाला आहिनि सफ़ाई वग़ैरह न थी। हाणे थी सघे थो इम्कान आहिनि त सिम नालनि में सफ़ाई न थियण जे करे जेकॾहिं मुसलसल बरसाति अचे थी, जॾहिं त मौसमियात खाते पारां जेका अॻकथी कई आहे उन में ख़दशात आहिनि त सिम नाला टुटी पवनि था, जंहिंजे करे घारा पवण जो पिणु ख़दशो आहे। जी